त दरिया खान खे तो माराइण जी कोशिश कई। हाँ यासीन, दरिया खान खे उनजी औकात ॾेखार। वक्त नवाब खान सां मिलियल आहे। मथां वरी मूसा बि नवाब खान सां ठाह करे छॾियो। अगर जे मूसा किरोध में अची हिकिड़े ज़ालिम वॾेरे जो साथ ॾे, असां पुराणे दोस्त मीर जो साथ छो न ॾेई था सघूं। ठीक आहे मूसा, तुंहिंजे करे मां जो ज़हर जो टुक पिया। अस्सलाम वालेकुम दोस्तों, तकरार ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड जी ज़बरदस्त अपडेट तव्हां सां शेयर कंदा हलूं। जी हाँ दोस्तों, नेक्स्ट एपिसोड में ॿ धुरियूं थियण वारियूं आहिनि। हाणे दोस्तों दरिया खान मूसा जी नफ़रत में मूसा जे ख़िलाफ़ मीर ऐं सिजावल जो भरपूर साथ ॾींदो ऐं मूसा खे इहा ॻाल्हि कान वणंदी ऐं मूसा सोचींदो त हीउ छा करे रहियो आहे दरिया खान। लेकिन मूसा ईअं छो कयो ऐं क़बूल छो कयईं त दरिया खान ते उन वार कराया आहिनि। जी हाँ दोस्तों, हाणे हू ना बि न पियो करे सघे। मूसा खे पक हुई तोड़े मां ना बि कयां, मूं इहो कमु ना आहे कयो त वरी पोइ बि जेको आहे दरिया खान कोन मञंदो। इन जे करे हुन हा करे छॾी, बाबा वाक़ई इहो कमु मूं कयो आहे, उनखे पंहिंजी असलियत औकात ॾेखारण जे लाइ। हाणे नवाब खान वटि बावल खान खे वठी वेंदो ऐं बावल खान चवंदो मूंखे मदद ॾे। नवाब खान चवंदो हाज़ुर, हू त अॻे तयारु आहे शैतानी जे लाइ। ऐं मूसा खे सम्झाई वेंदो का ॻाल्हि हुते न कुझु जाए, तूं ईअं कंदो। बावल चुप करे बीहंदो। बावल सभिनी जा ठाह कराए मूसा ऐं सभिनी खे ख़लक़ मेड़े सिजावल जे घाटे में नवाब खान विझंदो ऐं सिजावल खे इहा शइ अॻे ई मालूम थी चुकी आहे त हे क़दम खणण वारो आहे नवाब खान।